मीरपुर ख़ास में सेशन जज टंडलियार जी अदालत जे हुकुम ते निजी जेल में 4 ॾींहं अॻु PS सुल्तान जे हद में आज़ाद थियल माण्हुनि पारां पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सेशन जज जी अदालत ते पुलिस खे निजी जेल में आज़ाद करायो, पर उन्हनि जो सामान पाण वटि रखी छॾियो आहे ऐं हू सख़्त सर्दी में भी बिना अझे ऐं लटे जे खुलियल आसमान हेठि रहण ते मजबूर आहिनि। उन्हनि ॿुधायो त सख़्त सर्दी सबबि गुज़िरियल ॾींहुं हिकु नारी आरती धीअर कृष्णी गुज़ारे वई आहे। संदन चवणु हो त पुलिस ज़मींदार सां मिली भगत करे ज़मींदार वटि पयल सामान सुल्तान आबाद स्टेशन ते रखाए छॾियो आहे, जंहिंमें मंदर जूं मूर्तियूं भी शामिल आहिनि। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त उन्हनि जी वहार करे उन्हनि जो फबाइल सामान खेनि ॾियारियो वञे। चिंबड़ में सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी पारां महांगाई ख़िलाफ़ समें पौरतनि पारां एहतजाजी रैली कढी। रैली पेट्रोल पंप खां चिंबड़ प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक समें पौरतनि मज़दूरनि प्ले कार्ड हथनि में खणी सख़्त एहतजाज कयो। इन मौक़े ते रैली जी अॻुवाणी कंदड़ कामरेड इकबाल सिंधी, कामरेड सिद्दीक सोलंगी, अरबाब रुस्तमाणी ऐं ॿियनि पौरतनि चयो त असांजी सियासी लीडरनि पंहिंजा पेट भरे ग़रीब आवाम ते महांगाई जो बम किराए छॾियो आहे। तब्दीली सरकार अटे जो अघु 40 रुपयनि खां 70 रुपया फ़ी किलो करे छॾियो आहे। जिते ग़रीब पौरियत दिहाड़ी जा 300 रुपया कमाईंदो हुजे, उहो पंहिंजे बचनि जो गुज़र कीअं करे। उन्हनि मुतालबो कयो त खुदारा महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब आवाम खे ख़ुदकुशियुनि खां बचायो वञे। सिविल अस्पताल खैरपुर में मुबैना तौर डॉक्टरनि जी लापरवाही सबबि अस्पताल में दाख़िल मरीज़ औरत फोत थी वई। फोती औरत जे वारसनि पारां डॉक्टरनि ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते फोती औरत जे वारसनि जो चवणु हो त मरीज़ा औरत ज़रीना शेख सिविल अस्पताल खैरपुर में दाख़िल हुई, जिते डॉक्टरनि जी लापरवाही सबबि फोत थी वई। फोती औरत जे वारसनि जो वधीक चवणु हो त सिविल अस्पताल में ग़रीब मरीज़नि जो डॉक्टर इलाज ऐं चकास बि नथा कनि। अॻु में ई सिविल अस्पताल खैरपुर समेत सरकारी अस्पतालनि में ईंदड़ ग़रीब मरीज़नि खे दवाऊं न ॾिनियूं वेंदियूं ऐं ग़रीब मरीज़ परेशान रहंदा हुआ। हाणे डॉक्टर बि मरीज़नि खे चकास बि करणु नथा अचनि। उन्हनि मुताबिक़ कयो त मामले जी इंक्वायरी करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम करण सां गॾु अस्पताल में सहूलतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।